Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी सादिक बच्चों भी न हो गया न रोक मुखे बाबा सब्र कर इंदा तो पानी गलाए था वठूं म्या सादिक खान रस्तो छो रोकियो तई झेड़े जो ख्याल अथई आ पीरणा जेकॾहिं मूंखे छेड़ो करणो हुजे हा न तुंहिंजूं ऐं न ॾातो जूं एतिरियूं ॻाल्हियूं न ॿुधा मुंहिंजा ही हथ जेकॾहिं वाइदे जे ज़ंजीरनि में ईअं जकड़ियल न हुजनि हा न उन ॾींहुं ओ ताक़त तव्हां ॿिन्ही जा मुंहिंजे हथनि सां लाश खॼनि हा उफट मारिया था ॿिन्ही खे जॾहिं तव्हां मुझी मासूम न्याणीअ खे गार ॾिनी हुई पीरणा मुझो को पी भात आहे कोन जो संग घुरण वञे और तू ही ॿुधाए त संग घुरण का गारा छा फोग फकीर तो बि त न्याणियूं ई पुट परणाया न पीरणा इहे ठल्हा हवाल न कर मूं ही अच्छी ॾाढ़ी उस समय कान कई आ इंसान जी जेकॾहिं नियत नेक न हुजे न त कंहिंजे न्याणी ऐं नंग जो नालो वठण बि गार हूंदी आ फोग फकीर बच्चल खान जे साम्हूं ॾातू खान सादिक खां संग घुरियो आ तूं कहिड़ी नियत जी ॻाल्हि थो करीं मूंखे जेकॾहिं शादी न करणी हुजे हा अहिड़ी ॻाल्हि कयां ई छो आहे ॾातो बाबा वरी बि सोचे समझे ॻाल्हि कर बाबा मुंहिंजी त तोखे इहा सलाह आहे त सादिक खां पहिरें पई माफ़ी वठ ऐं हा जेकॾहिं बाबा शादी कंदे त उहा ॻाल्हि कर दातू जेकॾहिं तोखे संग वठणो ई हुयो त ही राज भाग छाजे लाइ आहे राज जे माण्हुनि में कठो करी आहे उन्हनि खां चवराई आहे ऐं संग ईअं घुरबो आहे तो वांगुर न इन ही रिश्ते जे लाइ तूं ही बच्चल खान राज़ी थींदो तॾहिं त राज जे चइनि भाइरनि खे तकलीफ़ ॾींदुसि न ॾातो बाबा ॾिस वरी बि सोच मतां अॻिते हली पछताइणो पवई तोखे छाजो पछताइणो मुड़ुस शादी करे पछताईंदा आहिनि छा सॼी उमिरि ॾातू लठ लोॾे घुमी आ तूं ॻाल्हाए कीअं थो ओ लठ लोॾे घुमण वारा घणो ई ॻाल्हाई अॼु हिन मिसकीन मुहाणे जी कन खोले ॻाल्हि ॿुध तो ऐं हिन पीराणे जेकी कुझु हिन वक़्त ताईं ॻाल्हायो आहे उहो अखर अखर मूंखे यादि आहे म्या सादिक खान एॾी पटराड़ में छो अचे पियो हुई तूं कहिड़ी हैसियत में थो ॻाल्हाई ही ॾातू थो चए त मुंहिंजो न को भाउ आहे न को मिट न माइट आहे न पीउ आहे ॾातू तुंहिंजो न सोट न मासात बाक़ी मथो छाते तो हणी सदक हिन में झेड़े जी ॻाल्हि त आहे कान मिठे मुंहं सां संग ॾे या इनकार कर ॻाल्हि सिधी पई आहे गैरत वारनि खे गार ॾेई मिठे मुंहं जी ॻाल्हि थो करी जहिड़ी ॻाल्हि कई थई ओढ़ो ई जवाब मिलंदई ॾातू गैरत वारो आहीं न ऐं जेकॾहिं पंहिंजे पीउ जो पुटु आहीं वञ बाबे बच्चल खान वटि मौलवी साहब खे बि साण वठी अच ऐं अची मुंहिंजी न्याणी सां निकाह विझ ॾातू ही शख़्स पीराणो वरी मां तोसां गॾु न ॾिसां विहांव को एतिरो तकड़ में थींदो आहे छा विहांव जॾहिं वणई तॾहिं कजां जेकॾहिं सुभाणे मुंहिंजी न्याणीअ सां निकाह न विधुई पोइ ॾातू
तुझी सिसी ऐं हिन पीराणे जी सिसी मां पंहिंजे हिननि हथनि सां वढींदुसि। अचो था पोइ ॻाल्हायूं। तूं कहना ॻाल्हि त गिचीअ में पइजी वई। ख़ैर आहे पीराणा, मुड़ुसु आहियां, भाउ जो सादिक जी धीउ सां शादी कबी। अच। खलीफ़ा मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई? सोभारा खान अॼु सम्झ में आयो त तव्हां बचल खान लाइ कहिड़ो न्यापो ॾिनो हो। चइबो त ज़हूर में माण्हूअ जी धप ई कोन्हे। खलीफ़ा अॻु असां जीअं बि हुयासीं, जॾहिं कोॾी असां पंहिंजे गिरेबान में ॾिठो आहे सभु कुझु सम्झी विया। पर ज़हूर जो ज़मीर एतिरो मोल आहे जो कुझु सम्झी बि न सघियो। यार एतिरो त सम्झ अचेसां, जेकॾहिं को कुते खे टुकुर विझंदो आहे न त उहो कुतो बि हुनजे मथां भौंकदो न आहे। खलीफ़ा त पोइ तो कुता ॾिठा ई कोन्हनि। चोर कुते खे तूं भले रोज़ गोश्त खाराए, पर उहो तोखे चोरीअ चक ज़रूरु हणंदो। ज़हूर बि त चोर आहे, सोभारो चोर खे अहिड़ी सेखत ॾींदो जो वरी कॾहिं भुलिजी कंहिं इंसान जे वेझो वञी कोन भौंकंदो। सेखत ज़हूर खे अहिड़ी ॾिनी आहे जो अञा ताईं बेहोश पियो आहे। खलीफ़ा मूं तोखे चयो हो न त तुंहिंजी शादी मुंहिंजे राज मां थींदी। अलाए कॾहिं थींदी। मां त 6 महीननि खां मुर्शिद खे वेठो मिनतूं थो कयां त अबा शादी कराए। खलीफ़ा सुभाणे न, अॼु तुंहिंजी आदम जी न्याणी सां निकाह थींदो। न सोभारा खान न, इहो झेड़े वारो संग मूंखे न खपे। ज़हूर पंहिंजे भाउ खे मारे छॾियो उन संग जे करे, मूंखे छॾे ॾींदो छा? खलीफ़ा इहो मां नथो चवां, जो बच्चल ख़ान जो हुकुम अथई ऐं तूं बच्चल ख़ान जे राज जो माण्हू आहीं। बच्चल ख़ान जो हुकुम अखियुनि ते, पर तरसो मुर्शिद साईं त कराची मां मोटी अचे। इहो तूं वञी बच्चल ख़ान सां ॻाल्हाए, जेकॾहिं तरसे त ठीकु, न त रातो राति आदम जी न्याणीअ सां निकाह करे वञी आदम सां गॾु वे। बाक़ी ज़हूर तुंहिंजे वार खे बि इज़ा न ॾींदो। इहा मुंहिंजी ज़िमेवारी आहे, मुंहिंजी। जी बिस्मिल्लाह, जेका वॾनि जी मर्ज़ी। मरी वियुमि त बच्चल ख़ान जे नाले मथां सिर सदको। भागुल, सावल किथे आहे? सावल माल लाइ गाह करण वियो आहे। माल लाइ कुतुर करे पोइ मोटंदो। बाबा साईं, सावल खे वई घणो वक़्तु थी वियो आहे, इझो आयो, पर ख़ैर त आहे न। बहरहाल भागुल, तूं तैयार थी, सावल सां गॾु तोखे शहर वञणो आहे। ऐं हा, सिज लहण खां अॻु में मोटी अचिजो। छो भला? ख़ैर त आहे, शहर वञी छा करणो आहे? शहर मां घोट कुंवार लाइ सिबियल जोड़ा, गाना, मेहंदी, सभु शयूं वठी अचणियूं आहिनि। अॼु अधे आदम जी न्याणीअ जो राति वक़्ती निकाह थींदो। कूंज जो निकाह? पर कंहिंसां बाबा साईं? अमा होप जे राज जे मुर्शिद जो ख़लीफ़ो आहे न, जानू, उन सां। उन्हे खे मुर्शिद अलाए कहिड़े मुरीदनि मां परणायो त हो? न, मुर्शिद शादी कोन कराई हुअसि। पंहिंजे मुंहं लाइ किथां वञी धारियनि मां धूड़ पाती आई, उन्हनि त संग कोन ॾिनुसि। बहरहाल मूंखे एतिरी पक आहे त कूंज खे ॾुखियो कोन रखंदो। ऐं जे ज़हूर का नमूनेबाज़ी कई त उनखे बि लठनि सां टाहे विझंदो। बाबा साईं, तव्हांखे का ख़बर पई आहे? न, मूंखे त ख़बर नाहे। छा थियो आहे? वॾी ॻाल्हि थी आहे बाबा साईं। सादिक दातू ख़ान खे रूबरू
न्याणी ॾियण जो वचन कयो आहे। छा? ईअं नथो थी सघे सावल। सादिक लाइ कीअं ॾींदो पंहिंजी न्याणी ॾातूअ खे? बाबा साईं, बाक़ी चाचो फोग बि त कूड़ ॻाल्हाइण जहिड़ो माण्हू न आहे न बाबा। बाबा साईं, मूंखे एतिरो यकीन आहे बाबा जे कंध ते काती रखो न, तॾहिं बि राज जे लाइ कूड़ कोन ॻाल्हाईंदो। इहो सच अथव बाबा साईं। चाचे फोग मूंखे ॿुधायो त सॼी ॻाल्हि हुनजे रूबरू थी आहे। जेकॾहिं इहो सच आहे त पोइ इहा ॾातूअ लाइ वॾी ताती हूंदी। हिकु तरफ़ ॾातू हूंदो ऐं ॿिए तरफ़ घोट हूंदो। बाबा मुंहिंजो त शादी करण जो इरादो ई कोन हुयो। इहो मिड़ई बचल खान जी दिलि रखण जे लाइ शादी थो कयां। ऐं ॿियो त मुर्शिद जो बि चयो हो त बचल खान जी ॻाल्हि मञ। नातू खान शादी जवानीअ जी, ॿियो सभु अथई कूड़। पर यार मूंखे तो वारी शादी ॾचे में थी लॻे। ख़ैर गुरदा साहबु, अदे सादिक ज़बान कई आहे ऐं ज़बान करे फिरंदो थो रही। सादिक त कोन फिरंदो अदा पीराणा, पर वधीक अलाह खे ख़बर। जेकॾहिं बचल खान रस्ते जी दीवार बणियो त पोइ सादिक फिरी वेंदो। बाक़ी सादिक फिरणो मुड़ुस कोन्हे को। सादिक त वाइदे तां कोन फिरंदो। तुंहिंजी शादी त थींदी, पर छा साबू? सिधी ॻाल्हि कर, ये वट सट छो थो खाई? नातू तो बचल खान खे शादीअ खां जवाब ॾिनो न, पोइ सादिक खां संग छो घुरी? साबू, तूं ये सुबेदार वारा सवाल छो थो करी? माठी करे तूं विहां जी तारीख़ मुक़ररु थिए न, पोइ अचे पंहिंजूं देगियूं रधजां। ॻाल्हाई छा थो पीराणा? तूं ॾातूअ जे शादीअ में ॼण 5 ॿकर 10 फंडरूं ऐं 500 देगूं चाढ़ींदे, तितरनि जा पीस पचराईंदे, ॾंभरा तराईंदे। साबू, इहो सभु कुझु त बचल खान कोन करे सघंदो न। त पोइ बचल खान एतिरा हवाला बि कोन कंदो जेतिरा पीराणो थो करे। साबू रुगो राधो न आहे, राज जो भाव आहे। रातू खान अदे बचल खान वटि राति जो सॼो राज थो वेहे। सुबुह जो 9 किले में थी मिलंदासीं। हाणे अचु त हलूं। ठीकु आहे, अच्छा। बाबा साईं, ॾातू भले अॼु राति ई निकाह जी तयारी करे अचे, पर निकाह वक़्तु ई उन ॾातूअ खे ख़बर पइजी वेंदी त ग़रीब जी धीअनि वटि केतिरी ग़ैरत हूंदी आहे। पोपरी धीअ, ॻाल्हि रुगो इहा नाहे। मां रुगो इहो ॾिसण थो चाहियां त ॾातूअ सां गॾु राज जो कहिड़ो माण्हू गॾु आहे। जेकॾहिं पीराणो हुन सां गॾु हूंदो त हुनखे हिन घर में पेर पाइण बि न ॾींदो सांस। बाबा, ॾातूअ जी ख़ुशी आहे। तोखे अकेलो बेइज़त करण वारो रुगो ॾातू न आहे। ॾातूअ सां गॾु पीराणे बि तोखे बेइज़त कयो आहे, भले उहो बि अचे। धीअ, ईअं ई सम्झ, ॾातूअ सां गॾु मूंखे बेइज़तो कराइण वारो इहो पीराणो ई अथई। बाबा, तूं छो थो रोकी पीराणे खे? जे निकाह वक़्तु मां इन्हनि ॿिन्हिनि ते राज न खिलायो त पोइ मां तुंहिंजी धीउ न आहियां। अम्मा पोपरी, जेकॾहिं राज सां गॾु बाबो बचल खान हुन सां गॾिजी आयो, पोइ त मां असांखे हुनजी इज़त करणी पवंदी। बचल खान असांजो बाबो आहे, उन जे लाइ लख इज़तूं। पर पीराणो ऐं ॾातू पोइ बि बेइज़ती खां बची कोन सघंदा। चोर जो पुटु कीअं थो मुंहिंजे गैरतमंद पीउ खे गाॾियूं ॾे? अम्मा पोपरी, मूंखे ॿुधाए त सही, आख़िर तो सोचो छा आहे? ईअं न थिए जो इहो बाबो बचल खान हमेशह हमेशह जे लाइ असां खां नाराज़ थी न वञे। छा ॿुधी कंदे बाबा, मूं सॼी ज़िंदगी तोसां गुज़ारी आहे। तोखे ख़बर आहे न त असां कॾहिं बि कंहिं बि इज़त वारे खे बेइज़तो नाहे कयो। चाचो बचल खान असां ते नाराज़ कोन थींदो, रुगो सॼे राज खे ॾातूअ जी ख़बर पइजी वेंदी त केतिरो इज़त वारो आहे। अम्मा पोपरी, जेकॾहिं नथी ॿुधाइण चाहीं त न ॿुधाए। बाक़ी अम्मा, वधीक पारत थई। अदो ईदन आहे न, सॼी ज़िंदगी हिन राज में रहियो, कॾहिं बि कंहिंसां मुंहुं कड़ो न कयईं, न कंहिंसां फिटायईं। बाबा साईं, आराम सां माठ करे सुम्ही पओ। सुबुह थींदे ई चाचे बचल खान सां मिलजाए। बाबा, तूं पंहिंजे चेहरे ते घुंझ न ऐं न ई वञी ॾातू पीराणे सां झेड़े जी ॻाल्हि कर।
उन्हनि सां हथनि जो झेड़ो न, ज़बान सां झेड़ो मां कंदसि। जेको झेड़ो तुंहिंजे वस में न आहे, सुबुह थींदे ई तूं सभु कुझु पंहिंजे कननि सां ॿुधंदे। बाबा साईं, सुबुह सुबुह सां काॾे विया हो? मां त वियुसि पे बाबे बचल खान जे उताक ते, पर रस्ते में मूंखे सांवल मिली वियो। छा चयो अधे सांवल? कल्ह बि सांवल गाह करे आयो त हवाली न ॾिनई, ईअं हलियो वियो। अॼु ॿुधायईं त तुंहिंजो निकाह कॾहिं थींदो। मुंहिंजो निकाह एतिरो जल्दी? हा मां, रुगो अदा ज़हूर जे अखियुनि खोलण लाइ बाबो बचल खान तुंहिंजो निकाह जल्द कराइणु चाहे थो। बाबा साईं, अधे सांवल तोखे इहो कोन ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु केरु आहे? इहो मूंखे सोचे सोचे सॼी राति मूंखे निंड ई न आई आहे। इहो सवाल सांवल खां कीअं न पुछंदुसि। पोइ ॿुधाई अधे सांवल। अम्मा, तूं भागन वारी आहीं। तुंहिंजी शादी त ख़लीफ़े सां थो कराए बचल खान। मुर्शिद वारो ख़लीफ़ो? मूं ॿुधो त आहे पर ॾिठो कोन अथमि। अम्मा, सुहिणो सिबतो नौजवान आहे, इज़त वारो आहे। जंहिं माण्हूअ खे मुर्शिद ख़लीफ़ो करे उहो केतिरो इज़त वारो हूंदो, उहो तूं पाण अंदाज़ो कर। बाबा साईं, जेको मुंहिंजो नसीब आहे मूंखे क़बूल आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे धीउ, शादीअ खां पोइ ख़लीफ़ो रहंदो बि हिते। पोइ ॾिसूं त असां ते अदो ज़हूर कीअं थो दाबो करे। बाबा साईं, इहो त सभ खां भलो थियो। अदारोलू, पढ़ण लिखण में त तूं इन्हनि ॿिन्हिनि खां होशियार आहीं। मां इन्हनि खां घुमियल फिरियल बि घणो आ। मुल्क ॾिठो आ, मुल्क लताड़ियो आ, रोलू आ। हिननि छा ॾिठो आ? सॼो ॾींहुं घर में ॿाहिरि नथा निकिरनि पिया। पुछा कर कराची ॾिठो अथई? हा, कराची करे ॾिठी आहे। थधो थी थधो रोलू, ईअं तकड़ करे न ॻाल्हाईंदो कर। असां बि खोड़ मुल्क घुमियो आहे। हिकु हिकु औलिया फ़क़ीर जी बुज़ुर्ग जी मज़ार घुमी आहे पूरी सिंध में, ऐं उन्हनि जो को बि हिकु बि मेलो न छॾियो आहे। कीअं तालीमा? बसि अदा रोलो खे छा चऊं? अदा हिनखे कहिड़ी ख़बर त असां किथे घुमियल फिरियल आहियूं। अड़े अदा असां समन सरकार ते वियासीं, भिट शाह जे मेले ते वियासीं, बेदिल साईं जे मेले ते वियासीं, सेवण वियासीं, सचल साईं जो मेलो, जोक शरीफ़ वियासीं। अदा बाक़ी रहियो वञी इहो अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार ते जेको उर्स थींदो आहे न, अदा हाणे हिन साल न भाॼईअ सां गॾु सां उहो बि घुमी ईंदासीं। हा, हाणे तूं जेको वणे उहो वञी कर। हा अदालीमा, भली ॾींहं राति महिनत करे कमाइणो पवे त कमाईंदासीं। हिन भेरे मां पंहिंजी शहज़ादीअ खे कोमरी घुमाईंदुसि। ॿुधो आहे त उते गर्मियुनि में बि थधि हूंदी आहे। अॼु चढ़ा पैसा ख़र्च करण जो कहिड़ो ज़रूरत आहे? हा, घोर खेला न। ओ मथे जबल ते चोटी ते चढ़े वञ, ॾाढी हलंदी जी सिबड़ी हले थो। ऊन्हारे जो बि सी थो थिए ऐं हुन जो बि जान सुठी पवंदो। मतेरी जो देखो ॾींदे मूंखे केॾांहुं बि घुमण फिरण जो शौक़ु न आहे। मूंखे त ही घर ठाहिणो आहे, जन्नत जहिड़ो घर। भाॼई, रब राज़ी थिए त सभु कम सवला थी पवंदा। महिनत असां कंदासीं, बाक़ी बरकत विझण रब जो कमु आहे। मितेरी, तूं जीअं चवंदी आहे उहे असां कयूं था। ॾिसे थी न, तूं निमाज़ लाइ चयो, अञा बांग ई नथी अचे त असां मस्जिद में पहिरीं सिफ़ ते बीठा आहियूं। तो चयो त तालीम ज़रूरी आहे, असां राति खां वठी पढ़णु शुरू कयो आहे। साबू हार ॾिना, ॾिने हार पाता। तव्हांखे अञा हिकिड़ो ॿियो कमु करणो पवंदो। मतेरी, मां बि को कमु न कंदो आहियां। हा, ॻाल्हि सिधो, केमल हे कम कर, केमल हो कम कर। हे घर अजेला, सॼो ॾींहुं तुंहिंजा हुकुम मञो वेही करे हिते, मनो थी पोइ बि कोन्हे। सच भाॼई, इहो घर खे जेल न बणा, इहो जेलर वारो कमु न कर, इहो असां ते हुकुम न हलाईंदी कर। भाॼई, जेके न असां कम ज़िंदगीअ में कोन कया, उहे भाऊ ख़बर जी इज़त जी ख़ातिर असांखे करणा पिया। मूं मथां केर बि थोरो न करे। तव्हां टे निपट निभागा आहियो ऐं निभागा ई रहंदव। वञो, वञी जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारियो। मितेरी, कावड़ जी त न वई न, मतां कावड़ में मुंहिंजो घर छॾे वञे। हा, छो? मां छो थी छॾियां घर? घर कोन छॾींदसि, तव्हां सभिनीनि जो सिर खणंदसि।
माथा क्यों मुंडो फिर दो करण दे दातू जे सादिक तोखे फोग फ़कीर जे साम्हूं संग ॾिनो त हिन में मां नाराज़ छो थींदुसि? बाबा साईं अर्ज़ु इहो आहे त संग हूंदा आहिनि सिक जा। जहिड़ी तरह न सादिक ॾातूअ खे संग ॾिनो आहे, मूंखे जेकर 100 संग मिलनि न तॾहिं बि मां कोन वठंदुसि। फोग फ़कीर जे सादिक इनकार करे हा त करे पियो सघी। ॾातू खान का ॾाढा मुड़सी त कान ॾेखारियसि। तूं भला इहा ॻाल्हि वचुड़ाए छो थो करी? मां वचुड़ाए ॻाल्हि करण वारे ते लानत विझंदो हा, लानत। बाबा मूं त ज़मीर जी ॻाल्हि कई। हाँ माना त फोग फ़कीर ज़मीर वारो आहे, बाक़ी असां बेज़मीर आहियूं, ईअं न? ही छा था कयो? उता का मुंहिंजी बाक़ी केरु केतिरो ज़मीर वारो आहे इहा मां माप तौर करे छॾी आहे। बाक़ी मां एतिरो ज़रूर ॼाणा थो त फोग फ़कीर इज़त वारो आहे। सॼे राज में अॼु ताईं को बि फ़कीर फोग लाइ दाही न आयो। बाबा साईं मां कहिड़ो चोर हां या चोरनि जो भर झलो हां जो तव्हां वटि दाह खणी ईंदा? मां मंगड़हार फ़कीर बाबा, अलाह जे आसरे, राज जे आसरे। फोग फ़कीर इहे तो जहिड़ियूं अटकलूं मूंखे बि ईंदियूं आहिनि। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त माना मां चोर ऐं पीराणो मुंहिंजो भरजलू आहे। हा ॾातू ईअं ई आहे। सच थो चए फोग, तूं चोर ऐं पीराणो तुंहिंजो भरजलो थी बीठो आहे। जॾहिं बि कंहिं शरीफ़ माण्हूअ जे अॻियां चोर ऐं हुनजो भरझलो कंधु खणे ऐं अखियूं अखियुनि में विझी दाबे सां ॻाल्हाए त शरीफ़ माण्हू सभु कुझु सम्झी वेंदो आहे त केरु केतिरो इज़त वारो आहे। ॾातू बचल खान भाउ, जे तव्हां नाराज़ आहियो न त पोइ सादिक खे चओ त मूं ॾातूअ खे झलियो आहे त तो वटां शादी न करे। छो त फोग फ़कीर जे साम्हूं तूं वारे हिन शरीफ़ माण्हूअ धमकी ॾिनी त जेकॾहिं शादीअ खां इनकार कयुमि त हू पीराणे समेत मुंहिंजो सिर धड़ खां धार कंदो। मां छो नाराज़ थियां? पर तुंहिंजे चवण ते मां सादिक वटि तोसां गॾिजी न हलंदुसि। छो बचल खान, तूं त राज जो चङो मुड़ुसु आहीं। तूं त सभिनी खे हिक नज़र सां ॾिस न। तव्हां जॾहिं मूंखे चङो मुड़ुसु सम्झो ई नथा त मां तव्हां ॿिन्ही सां गॾिजी चङो मुड़ुसु बणिजी सादिक वटि छो हलां? जेको तव्हां ॿिन्ही जो चङो मुड़ुसु अथव उनखे चओ त तव्हां सां गॾिजी सादिक वटि हले। बचल खान बाबा, इहा त तव्हां अड़ीअ वारी ॻाल्हि था कयो। चङो मुड़ुसु तूं आहीं असांजो ऐं रांदे। ॾातू जे मां तव्हांजो चङो मुड़ुसु हुजां हा त तूं सोभारे जी न्याणीअ सां शादीअ खां इनकार न करी हा। ऐं हाणे मां बि चोर जो चङो मुड़ुसु नथो बणजणु चाहियां। बाबा साईं, पोइ इहो मसइलो आख़िरकार हल थींदो कीअं? तव्हां ॾातूअ सां गॾिजी वञो न सादिक ॾे। हिकिड़ी शर्त ते वेंदोमांसि फोग त ॾातू पंहिंजी इज़त ऐं ज़िलत जो ज़िम्मेवार पाण हूंदो। बचल खान, इज़त ऐं ज़िलत जी कहिड़ी ॻाल्हि थो करी पियो? छो कंदो असांजी बेइज़ती सादिक? असांखे फोग जे साम्हूं सॼे माइटीअ लाइ चयो अथसि। सादिक त मूंसां कसम खयो आहे त मां कंहिंसां बि झेड़ो न कंदुसि। त पोइ तव्हां सां झेड़ो छो कंदो? ऐं ॿार त वरी ही ॾातू बि न आहे। चर झंग जो पाणी पीऊं वेठो आहे जो इहा ॻाल्हि न सम्झे त इज़त ऐं ज़िलत छा थींदी आहे। बचल खान बाबा, तव्हां चवण छा था चाहियो? सिधी ॻाल्हि कयो न। ॾातू, मां तोखे को बि भउ नथो ॾियां, बाक़ी तोखे पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो। ऐं तुंहिंजी इज़त इन्हीअ में आहे त तूं ऐं पीराणो ॿई गॾिजी वञी सादिक खां माफ़ी वठो। बाक़ी पोइ संग सिक जान थी वेंदा। बचल खान बाबा, असां सादिक खां हथ ॿधी माफ़ी छो वठूं?
मूंका सादिक खे गोली त कोन आई आहे। गोलीअ खां वधीक गार घाव ॾींदी आहे न तूं इज़त जी ज़िंदगी गुज़ारी हुजे त तोखे इज़त जो क़दुरु पए न। सुभाणे सोचे अची पोइ मूंखे ॿुधाइजांइ शादी कंदे या सादिक खां माफ़ी वठंदे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी